वाज़ेह, एतिरा चिटा ऐं एतिरा मुजम्मिल आहिनि जो अल्हम्दुलिल्लाह उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी शक शुबे जी गुंजाइश आहे। गुज़िरियल दर्स में असां ॿुधोसीं त असांजो सुहिणो हबीब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नूर आहिनि ऐं बशरियत जे सूरत में दुनिया वारनि खे सेखारण जे लाइ आया। याद आहे इन ॻाल्हि ते बाज़ माण्हू एतिराज़ कंदा आहिनि त जेकॾहिं नूर आहे त पोइ बशरियत जे रंग में कीअं आयो? नूर हिकु जुदा शइ आहे, बशर जुदा शइ आहे। नूर जो जी तकलीफ़ जुदा है, बशर की तकलीफ़ मिट्टी में है। नूर नूर है, नूर रोशनी है, तो नूर बशर की तो बनी सके उन्हें जो है अल्लाह के कुरान असा के वाज़े दलील अता फरमाया है। कुरान मजीद के अंदर मरियम सूरत रब्बुल आलमीन शानहू जी सालिहा कामिला आरिफा आबिदा वाहिदा बानी हजरत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा वज़्कुर फी किताब मरियम इंतज़अत मिन अहलिहा मकानन शर्क़िय्या। किताब में जिक्र कर मरियम साईं जो जॾहिं उन्हें ऊठ जे ओभर में जॻह इबादत जे लाइ ठाहे वरिती हुई, पर्दा नशीन थी, उन्हें पंहिंजे झूपड़े जे अंदरि अल्लाह जी इबादत ऐं रब जी बंदगी में मशगूल हुई। फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविय्या। पोइ असां उन ॾांहुं पंहिंजो रूह मोकिलियोसीं। छा मोकिलियोसीं? फअरसलना, पोइ मोकिलियोसीं असां इलैहा बीबी मरियम ॾांहुं रूहना, असां पंहिंजे रूह खे। फतमस्सल लहा, पोइ मिसाल वरितई, तमसील वरितई उन्हें ॾांहुं साइंस जे बशरियत, साइंस जो बशर बणजी असांजो रूह उन वटि वियो। रूह कहिड़ो? हज़रत सैयदना जिब्रील अमीन। ॻाल्हायो, जिब्रील अमीन अल्लाह जो रूह, रूहुल्लाह। छा? रूहुल अमीन, रूहुल क़ुद्स। रूहुल अमीन सैयदना जिब्रील अमीन। इनमें कंहिंखे शक ई कोन्हे को जिब्रील छा जो ठहियल आहे, छा जो ठहियल आहे? ॻाल्हायो त ॻाटा हेठि न कयो, मूंखे जवाबु ॾियो। इनमें शक आहे, शुभ आहे? जिब्रील नूर जी तकलीफ़ आहे। जॾहिं रब्बुल आलमीन शानहू उन जिब्रील खे पंहिंजी बानी ॾांहुं हिकु मोहम्मत मोकिलियो, हिकु हुकुम खणी, अल्लाह जो अमर खणी, हज़रत जिब्रील ने बीबी मरियम साईं जे हुन झुगे में जिते अकेली रहंदी हुई, अल्लाह जी इबादत पे कंदी हुई, उते जिब्रील अमीन आयो, पर कुरान जो फरमाए त फतमस्सल लहा बशरन सविय्या। बिल्कुलु हूबहू बशर बणजी, बशर की तमसील वठी, बशर की शबीह वठी, बशर जो मिसल बणजी जिब्रील अमीन हज़रत बीबी मरियम वटि पहुतो। समझो ॻाल्हि, समझो। पोइ जेॾी महिल
बीवी मरियम सां ॾिठो हिकिड़ो धारियो मर्द मुंहिंजे घरड़े में झुगे में आयो आहे। क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिन्क इन कुंत तक़िया। मां अल्लाह सां तुंहिंजी पनाह थी घुरां, जे तूं परहेज़गार आहीं। मां रब जी पनाह थी घुरां, मां क़ारी आहियां ऐं नबीअ जे घराणे सां वाबस्ता आहियां। वो धारिया मर्द, तूं मुझे घर में अकेली औरत तू छो छॾ आई? हज़रत जिब्रील अमीन चयो त घबराए न, खौफ न कर, गिज न, मां इन्नमा अना रसूल रब्बक लिअहब लक गुलामन ज़किया। मां तुंहिंजे रब जो रसूल आहियां, तुंहिंजे रब जो कासिद आहियां, तुंहिंजे रब जो पैगाम खणी अचण वारो आहियां ऐं तोखे पुटु ॾियण आयो आहियां। लिअहब लक हिबो करण वास्ते तुंहिंजे बख़्शा तोखे, ॾियां तोखे, अता कयां तोखे पुटु, तोखे पुटु ॾियण आयो आहियां, तोखे पुटु बख़्शण आयो आहियां, तोखे पुटु अता करण आयो आहियां। ॻाल्हि सम्झो? क़ालत अन्ना कुरिय लक वलम यमससनी बशर वलम अकु बग़िया। मरियम सां चयो त मूंखे पुटु कीअं थींदो, मूंखे कंहिं बशर छुयो ई कोन्हे, न को मां बदकिरदार आहियां, मां बदकिरदार न आहियां, न मूंखे कंहिं बशर हथ ई लाॻो आहे, मूंखे पुटु कीअं थींदो? हज़रत जिब्रील फरमाइश, घबराए रब इन ॻाल्हि जी मथां कादिर आहे कि बिना मुड़ुस जे तोखे पुटु ॾिए त रब ॾेई सघंदो। सुभान अल्लाह, ये खालिस रब जो कलाम, रब जो कुरान को किस्सो या कहानी न, कि बुजुर्ग जो कौल न, को दास्तान अमीर हमज़े जो आहे, लैला चरसर जो दास्तान न, खालिस अकबर मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम जो कलाम है। तो हज़रत जिब्रील अमीन बीबी साण खे फरमायो त वात खोल में फूक ॾे, फूक ॾियण सां उनखे अमल थी, उनखे अमल थी। पोइ 9 महीना गुज़रंदा आहिनि, ॿार वॾो आहे, हिन जो अमल ज़ाहिर थियो, वेचारी ॿाहिरि निकिरण छॾे ॾिनो। नियाणी पाकदामन परहेज़गार, अल्लाह जी इबादत गुज़ार, हिन जे लाइ ॻाल्हि सुठी थी पई। ॿाहिरि निकिरण छॾे ॾिनई त माण्हू छा चवंदा, माण्हू छा चवंदा त तूं कुआरी, तूं इबादत गुज़ार कान्ही, औलाद तोखे पेट कीअं थी? पोइ जॾहिं वक़्तु गुज़रंदो रहियो, जॾहिं बि मरियम साहिब खे दर्द ज़हन लाहिक थियो, यानी ग़म जा सूर थी, खजी जो थोड़ो, उन खजी जो थोड़ो कीअं टेक लॻाए वेठी, उन अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया, ज़ाल जा रोए पई ऐं क़ुरान जो मंज़र बयान कयो। छा पई चए? क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसिय्यन मनसिय्या। हाय जो मां अॼु मरी न वियो, हाय जो मां विसरे न हुजां, अॼु मूंखे बचे बि वॾो दुनिया जा माण्हू पुछंदा त मरियम जी औलाद किथां जाई, मां कहिड़ो कंदो खणंदुसि, माण्हुनि खे कहिड़ो जवाब ॾींदुसि? रोए बि पई ऐं पंज लिखी ईअं अची पई, या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसिय्यन मनसिय्या। हाय जो मरी वञो, हाय जो मुंहिंजो मौत थी वियो आहे, हिन जो रो, हिन जा ॻोढ़ा ॻाए, रब ज़ुल जलाल फरमायो
जुबानी तो दिलगीर नथी तो दुखाई नथी तो फिर तक ॾियण वारो बि न आया तो पर जन किथों ॿार गई तो तू उन्हनि खे जवाब न विझाए बस ये जेका है त मुझे प्रिमिटी के इंसान का तू खामोश थी जेको पुछे थी किथों ॿार गयो है तो तू बस इन नंढड़े जो इशारो करे छॾ सुभान अल्लाह हर सही अरे कोई करे मेरा मौला अकेली है का ताई को का फातरानी को का मुझी सूरत है को इन दुख जी घड़ी में का दिला वारी को जन्म वाले वक्त में औरत के लाए को मौत और जिंदगी की कश्मकश हुई है ये मुझा मौला न खाधे की चीज थन न पियो जी शइ थन रब फरमाए घबराए वहुज़ी इलैके बिजिज़्इ नख़लति तुसाफ़िर अलैके रुतबन जनिया इन्हें सुकल कची दे छिड़ के वठी लोडी धूड़ो इनके हथ में रखण तो गया मेरे पेड़ कम तो गया ताजी ताजी खजूर के रंग रब जो कम कब जअल रब्बुक तहतक सरिया तुझे हेठों बहड़ पानी नहर वहां सरिया लगता है तुम तुझे मिठो लजीज पानी प्यार मुख रब जो कम हज़रत सैयदा मरियम साहब उन्हें सुकल खजी के छिड़ के लोडो ॾिनो तो ताज़ी ताज़ी खजूर किरी कदम मुबारक ज़मीन ते तो मिठो पानी जो चश्मो जारी थी पियो ऐं बचड़ो जाए जंहिंजो चेहरो चोटी जे चंड जहिड़ो रोशन जेॾीमहिल बच्चो जाए उनखे पीढ़े में सुम्हारियो या जेका उनजी जॻह हुई उन्होंने उनखे आराम करायो शहर जे माण्हुनि खे जो ख़बर पई त कुंवारी में उनखे पुट ॼाओ आहे त माण्हू आया चवण लॻा या उख्त हारून ओ हारून अलैहिस्सलाम जी भेण ओ हारून अलैहिस्सलाम जी भेण तू तो नबियन के घराने की नहीं है ही छा कि तुझे बाहर किए जाओ बाहर के बदला या मुर्सू जे या खुद किरदार हुए शादी तो या कोई बाहर के किथों जाओ अशारत रही बीबी सर ॻाल्हायो न उनके जवाब नहीं उनके वरंदी में नहीं पीढ़े में सुतल बच्चे के इशारे करें इन्हें का पूछो काबू कैसन करिए मन कान से बात सदिया उम्र में जिको पार पीढ़े में मात में सुतला ओ ये रात को नंढो शरीरा का बोली हो छोड़ाने का जुबान को तो जाने ये फसा कीअं ॻाल्हाईंदो कीअं कलाम कंदो माण्हू पिया ईअं चवनि त हज़रत ईसा पीढ़े मां आमिर मथे खणी काल इन्नी अब्दुल्लाह चई त मां अल्लाह जो बंदो आहियां आतानियल किताब वजअलनी नबिय्या मुझे रब मूंखे किताब भी ॾिनो आहे मुझे रब मूंखे नबी बनायो आहे मुझे पैसे नाम दे मुझे जीजे से पहचानो मुझे अम्मा के शाम में घट वजन ॻाल्हायो मूंखां पुछो मां थो चवां कि जवाब ॾियां त मां कीअं ते ॻाल्हायो आहे मुंहिंजी अम्मा पाक मुंहिंजी जीजे हयादार पतदार
करा इन्हें का न पूछो, ये पूछो करो तो भूखा पूछो। अलग समझ में जी सच में हिकिड़ो आहे पर इन में हज़ारे राज हज़ारे इसरार इन वाक़िए जे अंदर शान नबूवत जो ज़िक्र आहे, करामात औलिया जो ज़िक्र आहे, इन वाक़िए जे अंदर तमस्सुल अरवाह जो ज़िक्र आहे, इन वाक़िए जे अंदर बशरियत नूरानियत जो ज़िक्र आहे, इन वाक़िए जे अंदर अल्लाह के प्यार के कमालात जो ज़िक्र आहे, इन वाक़िए जे अंदर मौजूदात जो ज़िक्र आहे, इन वाक़िए जे अंदर हज़ारों इसरार रमूज़ इस्तेमाल को पारखूं तो सल्लल्लाहु अलैहि रसूलुल्लाह। ख्याल समझो, ख्याल समझ दिया। हजरत जिब्रील मलाइका बीबी मरियम वटि आयो, बीबी मरियम वटि रब जे अमर सां आयो, पर कीअं आयो, कहिड़ी सूरत में आयो, कहिड़ी शक्ल में आयो? कुरान जो फरमाए तो तमस्सलहा बशरन सविय्या, सिधो बशर बणजी आयो। मालूम थियो त नूर रब जे अमर सां मोहम्मद वञे के मक़सद ते न वञे त नूर सिधो बशर बि बणजी सघे थो। जिब्रील नूर अमर इंद्रजी सां साण मरियम वटि आयो, बशर बणजी आयो त मञो त मदीने वारो मीर मुंहिंजो सो नूर आहे। ऐं जेॾीमहिल साण मरियम वटि आयो, जेॾीमहिल जिब्रील मरियम वटि मोहम्मद सां आयो त बशर बणजी आयो, पर मदीने वारे असां ग़रीबनि ते छपर छाण बणजी आयो त असांजो बशर बणजी आयो। शादियूं कयूं, शादियूं करणु सेखारण जे लाइ, मानी खाधण खाराइण सेखारण जे लाइ, सुतो सुम्हण सेखारण जे लाइ, हलियो हलण सेखारण जे लाइ, जाॻे ॻाल्हि सेखारण जे लाइ, दुनिया वारनि खे सेखारण जे लाइ बशर बणजी आयो। ॻाल्हि सम्झो हा। पोइ जेकॾहिं जिब्रील बशर बणजी अची सघे थो त मदीने वारो साईं नूर हुजण जे बावजूदि असांजी बशरियत जे रंग में अची सघे थो। गुज़िरियल मजलिस में मूं ॻाल्हि कई, अॼु हिकिड़े दोस्त लाहौर में जाओ किताब मुंहिंजे तोहफ़े में मोकिलियो आहे। मूं ॻाल्हि कई तव्हां सां मुसन्नफ़ अब्दुल रज़ाक़ जे अंदरि उहा हदीस नूर वारी उन्हनि कढी छॾी। ही उहो किताब हिकिड़े दोस्त लाहौर में मोकिलियो आहे, अल जुज़्उल मफ़क़ूद मिनल जुज़्इल अव्वल मिनल मुसन्नफ़। मुसन्नफ़ अब्दुल रज़ाक़ में जेको हिननि कढी छॾियो हो न महादिल इश्क वारनि ॻोल्हे वेठे उहे हदीसूं हथ सुभान सुभान अल्लाह। इन मुसन्नफ़ जे अंदरि मुंहिंजे सोने गजपाल नबी जूं हदीसूं मौजूद आहिनि। मुंहिंजे आका छा फरमायो, सर्वे आलम ताजदार कायनात जे हदीसुनि खे पढ़ंदो वञ त मुंहिंजे महबूब जे शान जो पतो पवे थो। सुभान अल्लाह। हज़रत इब्न अब्बास चयो, लम यकुन लिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िल्लुन, मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम खे पाछो हुयो ई कोन। बशरियत जो पाछो पवंदो आहे पर नूर जो पाछो न हूंदो आहे। बती भरे हिनजे साम्हूं जेका शइ ईंदी हुनजो पाछो ईंदो, पर बती खुदि नूर आहे, हिनजो पाछो नज़र अचे थो। हा, नूर जो पाछो न हूंदो आहे, मुंहिंजो मदीने वारो खुदि नूर आहे। सुभान
सुभान अल्लाह। साईं जेॾी महिल सिज जी रोशनी में हलंदा त सिज जी चमक दमक खां मदीने वारे जी चमक वधीक रोशनी। ऐं महबूबनि जे घर में वेंदा हुआ किथे कॾहिं बि पती पार जी ज़रूरत न पवंदी हुई। मुसन्नफ़ अब्दुल रज़ाक़ रिवायत वारो इब्न अब्बास जिते मुझे सोंदो जे घर में त ऊंदायूं उजालनि में बदिलजी वेंदियूं हुयूं। मुंहुं रुख रोशन बरंदो हुयो, वधीक बत्ती ज़ादी चिराग जलाइण जी ज़रूरत कोन पवंदी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीक़ा कहलाइया अन आयशा रज़ियल्लाहु अन्हा क़ालत कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसन अन्नास वजहन व अनवरुहुम लौना। मुझे सो नबी सभिनी इंसाननि में वधीक हसीन चेहरे वारो ऐं सभ खां वधीक रोशन रंग वारो। हा अल्लाह 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 अल्लाह। मुझे सोने हबीब जी शख्सियत मुबारक छा हुई, रुख अमल छा हुयो। मुसन्नफ़ अब्दुल रज़ाक़ सुफ़ो नंबर 63 सुफ़ो नंबर 63 रिवायत करने वाले जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु قال وأنت رسول الله صلى الله عليه وسلم عن أفضل شيء خلقه الله। حضرت जाबिर पूछे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पूछो मुझे सोना सब का अफजल अल्लाह ताला कई शय से खर्चो। قال نور النبي يا جابر خلقه الله لكن सब का अफजल मुझे रब नबी के नूर से समझो। साथ करके है तो मुझे नबी नूरा पर मुहम्मद सूरा खुदा की रहमत का सूरा मुझे पेट पर सूरा। पर सुनी तुझे तेरे पास कुछ खाते नहीं तो नहीं। अल्लाह अल्लाह तमाम फिक्र की बात उन्हें मिले साईं साहब फरमाए तो अल्लाह ताला जल्ल मुझे नूर मां सब खैर खल्क़ा वो उन्नम जहां अल्लाह ताला हर शय की खल्क़ो जब मुझे पंहिंजे साम्हूं 12,000 साल मुंहिंजे नूर जे रब जे साम्हूं थी आहे। छो मैं तुझे देखा करूं, मैं तुझे देखा करूं मुझे सोना तुझे नूर मुझे सामोगे शुक्र की नदी में कर 12,000 साल वक्त सुनो। क्या समझेगा वहां जिंदा उसमें से कितनी मत सही सजा अपने हथी सही कभी से देखता आशिकन को लेने से हथ करे अवल नूर नदिये जो घरवार किए तेरा लमकार इजहार किए अवल नूर नदिये अमान सफल आसमान में
से रखनो इंसान नहा ओ चल को पकड़ा मारू महल तो बाप बने वो पकड़ार अवल नूर नदिया जो मेरा अवल नूर नदिया कोई आलम सार उपजार अवल नूर नदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार फरमाता मक्का में कुर्ब में 12,000 साल रब्बुल जलाल के पंजे खामोश लायो मुझे नूर से रब चैन हिस्सन में बिठायो इतने से मैं अर्श कुर्सी पे जाते आसमान अर्शन के खड़े वाला मलाइका और कुर्सी जा खजानतदार मलाइका इतने हिस्से में पे जाते हैं ये हिस्से अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहू ये हिस्से के चैन मजीद हिस्सन में मिलायो तो उन्हें के मकाम हुक्म 12,000 साल पहले आई वो मकाम कुर्ब में मकाम हुक्म 12 साल नूर मोहम्मदी मकाम कुर्ब में छोड़ो वरी 12 साल नूर मोहम्मदी के रब मकाम हुक्म दियारी मोहब्बत वाली मकाम है अजीब बात अजीब है मकाम हुक्म में मोहब्बत वाले मकाम में रब जो हुजूरी में दिया मुझे सोना तो मुझे खामोश मत मिलेगा आलम सुनायो मकाम हुक्म में 12,000 साल से दिया उन्हें के चैन में हिस्सन में गिरायो हिकिड़े हिस्से मां कलम ॿिए हिस्से मां लोहो कलम उहा पैदा कई ॿिए हिस्से मां जन्नत पैदा कई चौथे हिस्से में जा जन्नत ते पहुचे वियो बाक़ी जेको चौथो हिस्सो बचियो उन्हें के रब मकाम खौफ में 12,000 साल दिया आलम फरमायो उन्हें से अल्लाह ताला चैन हिस्सन में पैदा कयो उन्हें मजा मनाए करके जुज़े में पैदा कयो वे जुज़े मजा सिज के पैदा कयो वे हिस्से में चंद्र के पैदा कयो वे हिस्से में सितारों के पैदा कयो बाकी जेको चौथो हिस्सो बचो उन्हें के मकाम उम्मीद में 12,000 साल दिया 12,000 साल दिया पर उन्हें को बड़ी चैन करने दिया चैन करने तकसीम कयो हिकिड़े हिस्से मां अकुल पैदा कयो ॿिए हिस्से मां इल्म पैदा कयो ॿिए हिस्से में जा असमत पैदा कयो चौथे हिस्से मां तौफ़ीक़ पैदा कयो ऐं चौथे हिस्से के मकाम हयात 12,000 साल दिया गाल समझेगा फुट रख दो दिया जिब्रील तुझे तो मार फुट गया मालूम करो तकलीदो रखा तकलीदो तुझे रखा असांजो तो यही अची आहे असांखे कोन था चयो कलंदर फुट पई असांखे कोन था चयो माण्हू इलाही फुट पई असां चवंदा पुटु रखी ॾींदो आहे पर महबूब इलाही पुत्र जो रब धर्म ज़रूर रखंदो उनजे पोइ कर ते कुझु सावल ईंदो आहे अची रब खां उमीद ॾाढो करंदो आहे त पंहिंजे वलीअनि जे कर जो रब घुर खीर जो मुरादो पूरियूं करे सघंदो
कल सभी ने आई। हाँ बीवी मरे हथ की लगाए सुकल के अंदर ताजा ताजा मेवा था। बीवी मरियम नतीजा लाए पर वली जहदारिया नबी की अम्मा हजरत ईसा रूह की जन्माया वलिया बालिया। अरे अल्लाह की वलिया बालिया हथ लगी सुकल वर मोटा मेवा पवन दलील अल्लाह जो वलियन जो करामत जो वलियन का तलकी पहुंचाए त नथियाना कमर करे दुआ। कौन समझो? हाँ भला इन्हें वन में मेवा चढ़ाया थे अल्लाह चढ़ाया वो तरफ जी हुई ना कुदरत तरफ जी हुई ना पर हथ वलिया जाए कंदो रखा साल हथी रखो तो सुकल फुंड सवाजी को हिदायत रखी गया पर जेके हथ दिल से लग जाए तो मुर्दा दिल जिंदगी को हाथी रखो बनाई गया पर जेका हथ लग जाए मता भाऊ ये मरीजा में गुसारा कंधिए दरिया मूर्ख मरण वाला मिलाए मुझे कि मौला अल्लाह भरल गई राज जा मता समझी सुना मिटाइन मिंट में लिखल तकदीर जा लिखा कदम मरन पे जाए कदम भी मरन जाए जमीन पे लगन का तभी नर पानी वही करे हथ मरन जाए सुकल छुड़ माता ही खजूर किली पलती मानो सोचो जा हथ भी बाकमाल उन्हनि जा पेर भी बाकमाल मिटाइन मिंट में निकल तकदीर जा लिखा ए माझी ए गाजी ए माझी ए गाजी ए प्यारा ॿुधो दुनिया जा कम ॿिनि तरहनि सां थींदा आहिनि घणी तरहनि सां थींदा आहिनि घणनि तरहनि सां थींदा आहिनि ॿिनि तरहनि सां हस्ब आदत खर्क आदत हस्ब आदत खर्क आदत हस्ब आदत जीअं दुनिया जो निज़ाम हले पियो कानून कुदरत सां इहो हस्ब आदत आहे हस्ब आदत मसलन बाह जी आदत साड़ो बाह जी आदत साड़ो पर जो बाह बाग थी करे उनके खर्च आदत करबो बाह में सड़ी पड़े तो हस्ब आदत बाह जो मचने पे हुजे मार में पड़े तो गल समझो जेकर आंगुर को टुको जो तरत निकिरे पर आंगुर सिधी कयो तो पानी जी नहर नहीं करे तो खर्च आदत ये छा चइबो खर्च आदत जेकॾहिं अल्लाह माण्हू उमिरि पूरी कयई मरी वियो कतर भेड़ो थी वियो खाक नशीन थी वियो
ये चाहे हस्बे आदता यो हस्बे आदता पर तुझे आंगर जो सारे थिए तो मोल मारू कब्र में घेरो थी उठी पे के खर्च आदत करबो इनकी क्या करबो खर्च आदत करबो वो खर्च आदत जा पंज किस्म हुंदा घणा किस्म हुंदा इरहाब मोजज़ो मोजज़ो करामत इस्तदराज सतीहत गल समझ में आई इरहाब मोजज़ो करामत इस्तदराज सतीहत या ख्वारिया जिल्लत ये पंज शयूं आहिनि खर्च आदत हथ आदत सब कुछ ॾिसो था पिया जेको जाम निज़ाम हले पियो हथ आदत खर्च आदत में जेको नबी थियण वारो आहे ऐलान नबूवत खां अॻु में उन खां पोइ खर्च आदत मुज़ाहिर थे नबीअ खां ऐलान नबूवत खां अॻु में खर्च आदत मुज़ाहिर थे त उन खे सॾिबो इरहाब समझो नबी खां को खर्च आदत मुज़ाहिर थे इन्हें के सॾिबो मौजज़ो इन्हें छा सॾिबो मौजज़ो अल्लाह जे वली खां का खर्च आदत ॻाल्हि ज़ाहिर थी पए त इन्हें के सॾिबो करामत चोरा ज़ानिया शराबिया बच्चेदारा बदामाला परज़त थो करे वज़ीफ़ा थो कढे उन खां का अहिड़ी ॻाल्हि खर्च आदत ज़ाहिर थी पए त इन खे सॾिबो इस्तदराज छा सॾिबो कूड़ी नबूअ जी दावा कई उन खां पोइ खर्च आदत मुज़ाहिर थी पए मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी अहिड़े माण्हू खां पोइ खर्च आदत मुज़ाहिर थी पए जंहिंमें उत लॻो उन जी पंहिंजी ख्वारी ऐं ज़िल्लत थे त इन खे सॾिबो आहे सलीहत या ख्वारी ऐं ज़िल्लत आई ॻाल्हि सम्झ में नबीअ जा मौजज़ा करहक वलीअनि जूं करामतूं बरहक वली जे करामत जो इनकार न कबो नबी जे मौजज़े जो इनकार न कबो हर नबी खे घणे घणे मौजज़ा ॾिना कंहिंखे 9 मौजज़ा कंहिंखे 7 मौजज़ा कंहिंखे 5 मौजज़ा पर मुंहिंजे दिलबर नबी खे अणगणा मौजज़ा ॾिना ग्रह अंबिया में सभ खां वधीक जे हस्ती जे मौजज़ा मिलिया उहो मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलल्लाह कुरान की आयत को बड़ी गौर करो फतमस्सल लहा बशरन सविया तमस्सल तमस्सल लहा तमस्सल तमस्सुल अरवाह यानी रूह जो मिसल वठण जिब्रील रूहुल अमीन छा कयो जो तमस्सुल बशर कयो यानी बशरियत जी तमसील वठी आयो मालूम छा थियो त रूह खे पावर जो तमस्सुल वठी सघे थो ॻाल्हि सम्झो अल्लाह जो वली जा रूह अल्लाह जो दोस्त जा रूह उहे भी तमस्सुल अरवाह करे सघनि था उहे रूह जेका सूरत वठण चाहिनि त वठी सघनि था जिथे वञण चाहिनि त वञी सघनि था न थियणो कमु करणु चाहिनि त करे सघनि था
मुरीद जो शब्द ॿुधण चाहिनि त ॿुधी सघनि था। हज़ार मैल करे वेठल मुरीद जी मदद करण चाहिनि त मदद करे सघनि था। ही क़बर वारो साईं ही सोनो मज़ार में सुतल हज ते विया मुंहिंजा सोना मुर्शिद करीम हज ते विया फ़कीर पियो ॻाल्हि करे त मां सफ़र में हुजां ओचितो बारिश पइजी वई घर जी हीअ काम छत मथां ठका कयो छत मथां ठका कयो छत किरे पई बच्चा नंढा हुजनि घर वारी हुजे मां बि सफ़र में हुजां ओचितो बारिश छत ठका थियो उन काम मथां ठका थियो छत किरण जहिड़ा आसार थिया त उहा फ़कीर आहिनि उहा मुरीद हाणे रड़ करे चए थी हो मुर्शिद मुंहिंजा मदद कजा मुर्शिद सोना नज़र करम जी कजा मां अकेली तुंहिंजी मुरीदानी आहियां बच्चा नंढा अथनि मुड़ुस कोन्हे को मर्द कोन्हे चए थी उहा फ़कीराणी थी चए त जेॾी महिल मूं सॾु कयो ओचितो ॾिसां त हिकिड़ो माण्हू आहे जेको छत ते चढ़ियो वेठो आहे ऐं उन पटी खे सुरकाए पियो केरु माण्हू आहे मुड़ुस त मुंहिंजो आहे कोन अच्छा कपिड़ा हीअं जो ॾिसां त सोनो फज़ला बाबू रहबर आहे साईं त हेॾा हथ ते साईं त हथ जे मुक़दस में सरज़मीन अरब में मुरीद किथे घर किथे फ़कीरानी किथे या तमस्सुल अरवा मुर्शिद हज़ार को करे वेठो हुजे पर पंहिंजे मुरीद जो सॾु ॿुधी सघे थो उनजी मदद जे लाइ तमस्सुल अरवा करे वञी सघे थो। ॻाल्हि समझ में आई ॻाल्हि समझ में आई इहा ॻाल्हि अल्लाह जे वलीअनि जे लाइ का मुश्किल न हूंदी आहे सुभान अल्लाह वली सगोरे मुरीद खे चइबा आहे मुंहिंजो कपिड़ो धीअ त धोई आहे राति जो अधु राति जो चए मुंहिंजे ॿाहिरि बारिश वसे पई मींहं जो कड़को गजगोड़ लॻी पई हुजे मींहुं वसंदो आहे न हादसो थींदो आहे मींहं जो आवाज़ थींदो आहे मुरीद खे चइबा हे मुंहिंजा कपिड़ा जो इहे धोई सुकाए अच मुरीद सोचो न जेका मुंहिंजे लाइ आज़माइश आहे साईं जन ॾिसंदा ॿाहिरि मींहुं लॻो पियो आहे अधु राति जो मां गजगोड़ियूं लॻियूं पियूं आहिनि छेवड़ियूं चिमकनि थियूं पियूं मींहुं वसे थो पियो साईं जन था चवनि त कपिड़ा सुकाया सम्झी को राय कपिड़ा वठी ॿाहिरि जो निकितो साईं जे हुजरे मंझा ॿाहिरि निकितो त अधु मंझंदि ताक जो टाइम आहे ऐं सिज निकिरण गर्मी उसरंदी साईं कपिड़ा धोतई साफ़ कयूं सुकाए वरी मोटियो साईं जे हुजरे मां पेर अंदरि रखी त साॻी अधु राति ॿाहिरि मींहुं वसे पियो गजगोड़ियूं थियनि इन करामातिल औलिया हक़ुन व मुनकिरुन शक़ुन वलियन जो करामतूं पर हक़ उन्हनि जो इनकारी ख़ुद बदबख्त वो खुद बदनसीब आहे जेको वलियन जे करामतनि जो चो लजपाला दे लड़े लगिया मेरे की गम पड़े रहेंगे मैं लजपाला दे लड़े लगिया मेरे की गम पड़े रहेंगे मेरी आशा उम्मीद दे सदा बूटे मेरी आशा
मुर्शिद नरस जाए दुआ करो किसे का मुर्शिद नरस जाए जिनाब पीर रुस जाए जिनाब पीर रुस जाए ओ जो मरे जिनाब ओ जो मैं लगी हाँ जब करे पंहिंजे मुर्शिदनि सां निस्बत सची अल्लाह वारनि सां अकीदो सचो रब शरण में थियण खां धार न हाँ मालूम छा थियो क़ुरान हदीस जा दलील मिलियो त अल्लाह जी वलीअ बानी जा हथ लॻी पिया त सुकल वण जा सावा मिला मालूम थियो त वली जा हथ रब ख़ाली न छो त उन्हनि जा हथ हूंदा असांजा हथ 24 कलाक गुनाहनि हाँ मुझा हथ 24 कलाक गुनाहनि मुझो अखियूं 24 कलाक गुनाहनि मुझा पेर बुराइनि हाँ मां खुदि कंदो आहियां गॾियो पर अल्लाह जा दोस्त उन्हनि जा हथ असांजे हथनि में न हूंदा आहिनि उन्हनि जा हथ हर वक़्तु रब जी इबादत में हूंदा आहिनि उन्हनि जा पेर हर वक़्तु रब जी बंदगी में हूंदा आहिनि उन्हनि जूं अखियूं रब जी बंदगी में हूंदियूं आहिनि उन्हनि जी दिलि रब जे जॻह में हूंदी आहे पोइ उन्हनि जे हर अंग में रब फैज़ बरकत रखाई सम्झो था ॻाल्हि सम्झो था हाय अल्लाह वलियन जे हथन में कमाल तो मुझे दिल गरम मगरी में वारे जो कमाल चाहिए तो फाइल तो को छे पावर तो को छे हां पावर कंट्रोल रूम से घुमने खतरा नहीं कंट्रोल रूम से घुमने खतरा नहीं सारी दुनिया के वलियन के सारी दुनिया के मोमिन में ईमान की शक्ति भरे पई वलियन के सीनन में विलायत जो सूरज रोशन थी रहे पियो पर इन जो पावर हो तो गुंबद खतरा में उन महबूब जो छा कमाल है मुझे महबूब जी दामन खली जे मुझे सोने लग पार लगी तेरी गुलामी हासिल की ये खबर उन्हें सब का मेहरबानी थी करना बेशक में चंदा मेरी किस्मत में नालच वो दिलदार खड़ा छोड़ा कौन दरबार खड़ा छोड़ा कौन
सूरत दीने दीने वाले का दरबार बड़ा सोरा सपने से मदीने से मैनू जान पुकारे सपने से मदीने सूरत दीने दीने वाले का सिद्दीक मेरे सोने नबी का इंतजार मेरे सोने सूरत दीने दीने वाले का दरबार बड़ा उजड़ जिंदगी मिलिया सच पुछो दिल की गाल बुझाया मदीने शरीफ महान मूर्ति है थोड़ा पर तव्हां सां कहे वेठो रात जी महबूब जी ॻाल्हि थी हले खुदा जो कसम दिल मुंहिंजी पखी वांगुरु चए थी हींअर उॾारी रब करे जल्दी जल्दी रब हाज़िर नसीब फरमाए रमज़ान में तो इंशाअल्लाह घणो कर्म कंदा पर रब करे वरी शराब में कॾहिं जे खज़ाने में कॾहिं खोटा ये खणी कुतड़े के पिचकारींदा ये खणी गुलामन के हिन गरीब जमात के सॼो कुर्ब जो कंदा रब करे सभई गॾिजी हली महबूब मदीने सिक सची रखो मोहब्बत सची रखो उल्फत कीर अंदर में रखो मौला मदीने
रब सल इश्क दे अदब दी महबूबन सा मोहब्बत दे रब सल महबूब मदीने वाले की सच्ची सिक सीने में नसीब करे जो बैठा मातली में जो पर दिल मदीने का करे हाय मुझे दिल जो दिल पर मधुआ मुझे दिल जो रहमत रहमत वो सोने सखी सरवर मधुआ मुझे दिल जो सोनो सखी सरवर मधुआ वो सोनो सखी सरवर रब करीम असां सभिनी खे महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए हयाती जा पसा हबीबन जे दर जी गुलामी में पूरा कनि जियो यार की मोहब्बत में जियो मरो मदीने वाले की मोहब्बत में चला मौत हकीम अब्दुल रशीद अली